الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ قلنا ادخلوا هذه القرية فكلوا منها حيث شئتم رغدا وادخلوا الباب سجدا وقولوا حطة نغفر لكم خطاياكم وسنزيد المحسنين فبدل الذين ظلموا قولا غير الذي قيل لهم فأنزلنا على الذين ظلموا رجزا من السماء بما كانوا يفسقون صدق الله العلي العظيم. درود الشريف पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला बनी इसराइल जे मथां जेको एहसान कयो हो जो उन्हनि खे आसमान खां मन ऐं सलवा नाज़िल करे उन्हनि जे बुख खे ख़तमु कयो वियो हो ऐं इन हीअ एहसान जे ज़िम्न में हिकिड़ो ॿियो बि एहसान हो जो उन्हनि खे जॾहिं सिज जी गर्मीअ तपश तंग कयो हो तॾहिं अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे मथां ककर खे छांव करे बीहारियो हो। इन हीअ एहसान जे ज़िम्न में रिवायतुनि जे अंदरि मौजूदु आहे अगरचे क़ुरान पाक पंहिंजे अल्फाज़नि सां बयानु न कयो आहे उहो ही त हुननि जा ॿार जॾहिं वॾड़ा थियनि पिया त उन्हनि सां गॾु उन्हनि जो लिबास बि वॾो थिए पियो, ॿियो लिबास वठिणो न पियो पए, न कि लिबास नंढो पियो थिए, कपिड़ा उन्हनि जा मेरा न पिया थियनि, साफ़ रहिया। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला इन्हनि एहसाननि जो बयानु फ़रमायो। पोइ अॼोकिन आयतुनि में मज़ीद हिकिड़े क़ौली ऐं फ़इली अदब जे बयान खे मद्देनज़र रखंदे एहसान बयानु फ़रमायो आहे। पोइ गुज़िरियल आयतुनि जे मुनासिबत सां जीअं बनी इसराइल वारा मन ऐं सलवा खाई जॾहिं थकिजी पिया हा, हमेशह हर रोज़ु हिकिड़ो ई खाधो न हुजे त माण्हू खाई ज़रूरु बोर थींदो, तंग थींदो। पोइ हिननि बि मूसा अलैहिस्सलाम खां इहा दरख़्वास्त कई, सिफ़ारिश कराई त अल्लाह ताला खे चओ त असांजे लाइ कुझु ॿियूं शयूं जेके रवाजी असां खाईंदा आहियूं, दाल बसर अनो अनाज, इहे शयूं असांखे सब्जियूं गोश्त खाधा ॾियनि मिलनि त खाऊं। अल्लाह तबारक व ताला सां मूसा अलैहिस्सलाम तूर सिना जबल ते मुख़ातब थियो। अल्लाह ताला ही हुकुम फरमायो वइज़ क़ुलना उदख़ुलू हाज़िहिल क़रयत फ़कुलू मिन्हा हैथु शिअ्तुम रग़दा। ही साम्हूं शहर अथव, इन शहर में वञी करे दाख़िल थियो, पोइ जिथां मर्ज़ी पएव मज़े सां वञी करे खाओ, जेका शइ वणे उतां मिलंदी। पर यादि रखो ही शयूं तव्हांखे असां मुफ़्त में ॾींदा आहियूं, उते जेके शयूं खाइणी पवंदव पंहिंजा पैसा ॾेई करे वठणी पवंदव, पंहिंजी उन्हनि शयुनि जी क़ीमत ॾियणी पवंदव। हिते तव्हांखे मुफ़्त में थियूं मिलनि, इहे ॿटीरा बि, इहे मिठाण बि, सभु तव्हांखे मुफ़्त में था मिलनि, उते पैसनि सां मिलंदा। पर यादि रखो हिकिड़ो शर्त ई आहे, हिकु त पैसनि सां मिलंदव, उन्हनि जी क़ीमत ॾियणी पवंदव, जंहिं वटि जेको सामान हूंदो उन खां वठंदव, 5 रुपया क़ीमत ॾींदव। ऐं ॿियो वदख़ुलुल बाब सुजदन, इन शहर जे दरवाज़े में जॾहिं दाख़िल थींदव त झुकी करे आजिज़ थी करे झुकंदा दाख़िल थींदव। ऐं वक़ूलू हित्ततुन तौबह अल्लाह माफ़ कर, इहे हित्ततुन जा लफ़्ज़ चवंदा वेंदव। हित्ततुन लफ़्ज़ जी माना इहा आहे माफ़ कर, बख़्श कर, माफ़ी ॾे। पोइ अल्लाह से फरमायो नग़फ़िर लकुम ख़तायाकुम,
तव्हांजा ॾोह माफ़ु कंदासीं। वसन अज़ीदुल मुहसिनीन, जेको नेकोकार हूंदो असांजे हुक्म जी ताबेदारी कंदड़ हूंदो न उनखे त अञा वधाए बि ॾींदासीं। ॾोह कमियूं कोताहियूं माफ़ु त कंदासीं पर अञा मज़ीद वधाईंदासीं बि उनजे इनामनि खे, उनजे मथां एहसाननि खे, उनजे नेकिन खे वधाईंदासीं। हाणे इन्हनि आयतुनि जे अल्फाज़नि मां इहा ॻाल्हि इशारतनि साबित थी वई त हिननि जो जेको मुतालबो करिणो हो इहो मुतालबो ई ग़लति हो। अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे बिना महिनत जे आसमान खां मन ऐं सलवा पियो ॾे त उन ते गुज़ारो कंदा, राज़ी रहनि न उन ते, पर उन ते राज़ी न रहिया। मोतबरनि पंहिंजो मुतालबो शुरू कयो। असां इहे शयूं खाई खाई तंग थिया आहियूं, हाणे असांखे पंहिंजो रवाजी सब्ज़ी ऐं अनाज जेके असां खाईंदड़ आहियूं, माण्हू ॿिया टिया आम तौर ते जेके शयूं खाधियूं वञनि थियूं उहे असांखे ॾियो। इहो हिननि जो मुतालबो करणु ई ग़लति हो। पर तंहिंजे बावजूद बि अल्लाह ताला फरमायो नग़फ़िर लकुम ख़तायाकुम, ठीकु आहे इहा ग़लती आहे तव्हांजी, पर पोइ बि माफ़ु कंदासीं। या जेके पहिरियां तव्हांजो कमियूं कोताहियूं थियूं आहिनि खोड़ सारियूं माफ़ु कंदासीं। पर हिननि छा कयो, अल्लाह ताला जे हुक्म सां शहर में दाख़िल थियण जे इरादे सां निकिता त सही, पर उबता जीअं हिकिड़ी दरी हुजे। पुराणे ज़माने में ईअं हर शहर में दाख़िल थियण जे लाइ हिकिड़ी वॾी गेट हूंदी, वॾो दरवाज़ो हूंदो, माण्हू उठनि ते घोड़नि ते दाख़िल थींदा त उन दरवाज़नि मां मेन दरवाज़े मां दाख़िल थींदा, ऐं इहा उनजे शहर में दाख़िल थियण जी अमन जी इस्लाह जी निशानी हूंदी त दरवाज़े मां दाख़िल थिया। जेकॾहिं कुंड कुड़श मां किथां लिकी छपी अचनि ॿिए पासे खां दरवाज़े खां सवाइ त पोइ इहा उनजी बदमनी ऐं चोरीअ या कंहिं न कंहिं फाल्ट जी मुसीबत जी निशानी शुमार थींदी। ऐं उन्हनि वॾनि दरवाज़नि जे विच में हिकिड़ो नंढो दरवाज़ो बि हूंदो हो जंहिंमां माण्हू थोरो पासीरो थी या झुकी करे टपंदो, नंढी दरी। जीअं असांजी गेट वॾी पोइ हुनजे अंदरि वरी नंढी गेट, ईअं वरी कुझु नंढियूं गेटूं थोरो हीअं हेठां फुट ॾेढ मथे बंदि, पोइ मथे वरी जीअं माण्हू हुन मां झुकी करे हीअं टपे, अहिड़े क़िस्म जो को दरवाज़ो हो अल्फाज़नि मां जीअं इशारो साबित थिए थो त उन में पहिरियां तव्हां हीअं झुकी करे टपी करे पहिरियां माना मुंडी टपायो, धड़ टपायो, पोइ वरी पंहिंजा पेर टपायो, ईअं आजिज़ीअ सां झुकंदे झुकंदे। पर हिननि छा कयो, आकड़ हुई न हिननि खे, पहिरियां पेर टपायूं, पहिरियां पेर टपाए पोयों धड़ टपाए ऐं पोइ ईअं मुंडी टपायूं, जीअं असांजो सजदो ऐं झुकणु ऐं आजिज़ी साबित न थिए। ऐं शहर में दाख़िल थियण जे बजाए, शहर में दाख़िल थींदे थींदे लफ़्ज़नि हिततुन 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 चवण जे बजाए खारियूं खणी लफ़्ज़ हिकिड़ो हिंततुन हिंततुन हिंततुन। हिततुन जे लफ़्ज़ जी माना आहे तौबा, माफ़ी। हिंततुन जे लफ़्ज़ जी माना आहे कणिक, अन्न। रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हब्बतुन फी शारतन, मस्करीअ तौर ते चवंदा विया। अल्लाह ताला फरमायो त दाख़िल थियो शहर में त चइजो हिततुन हिततुन, हीअ चवंदा विया हिंततुन हिंततुन मस्करीअ तौर। ॿियनि वरी चयो त हब्बतुन फी शारतन, जव जो दाणो पर दरमियानो दरवाज़ो। ईअं खणी शेरनि वारे अल्फाज़नि में कुझु लफ़्ज़ खारे करे उबता खणी चवंदा विया। अल्लाह तबारक व ताला इन्हनि जे इन गुस्ताखीअ जे करे, अल्फाज़नि जे तब्दीली जे करे इन जे मथां अज़ाब नाज़िल कयो। उनखे बयानु फरमाई फबद्दल लज़ीन ज़लमू, इन्हनि ज़ालिमनि असांजे उन इहे क़ौल खे जेको उन्हनि खे चयो होसीं त हब्बतुन हिततुन चइजो, हिननि वरी हिंततुन मटायो। इन्हनि ज़ालिमनि असांजे उन इहे क़ौल खे मटाए छॾियो। फअंज़लना अलल लज़ीन ज़लमू, पोइ असां इन्हनि ज़ालिमनि जे मथां रिज़्ज़न मिन अस्समा, आसमान खां हिकु अज़ाब नाज़िल कयोसीं। बिमा कानू यफ़्सुक़ून, छो त इहे नाफ़रमानी कंदा हुआ न घणी, हिन जे करे हिक विक ते नाफ़रमानी पिया कंदा अचनि। अज़ाब उन्हनि खे कहिड़ो मिलियो, ताउन जी बीमारी पई। कॾहिं त ताउन जी बीमारीअ में जेको मरी वियो सो उन जे लाइ अज़ाब ताउन जी बीमारी, पर कॾहिं वरी आहे कंहिंजे लाइ वरी फ़ाइदेमंद बि साबित थींदी आहे, जेको बची वियो या लॾो खणी वियो या जेको इन मर्ज़ खां छुटकारो हासिलु करे वियो। त बहरहाल इन इहा बीमारीअ इन इहा अज़ाब में
जेको आसमान खां अलाह से फरमाए थो त नाज़िल कयोसीं इन ये ताउन जे बीमारीअ में 70,000 माण्हू मरी विया आहिनि। इहो को नंढो अज़ाब कोन हो, नंढी सज़ा कोन आई, वॾी सज़ा। पोइ किन बुज़ुर्गनि ईअं बि लिखियो आहे त इहो हुकुम वइज़ क़ुलना दुख़ुलू हाज़िहिल क़रयत फकुलू मिन्हा हैसु शिअ्तुम रग़दा, इहो हुकुम बनी इस्राईल वारनि खे उन वक़्तु नाज़िल थी मिलियो हो, हुकुम थियो हो उन वक़्तु जंहिं वक़्तु हज़रत मूसा अलैहिस्सलाम इन जे विच में न हुयो, वफ़ात थी चुको हो। हज़रत यूशा अलैहिस्सलाम, यूशा बिन नून, उहो इन्हनि जो निगहबान हो, निगरान हो, उहो नबी हो। ऐं उन जे दौरान उन वक़्तु हिननि खे मैदान 30 मां 40 साल सरगर्दा जॾहिं फिरंदा रहिया, उन मां जॾहिं हिननि जी आज़ादी थी त उन खां पोइ वरी हिननि खे हुकुम मिलियो त इन शहर में दाख़िल थियो, हिन क़ौम अमालिका सां वञी करे लड़ो। पोइ हिननि जिहाद कयो, पोइ इहो शहर हिननि फतह कयो। हिकु रिवायत मुताबिक़ काफ़ी बुज़ुर्गनि ईअं सम्झो आहे, लिखियो आहे त इहो शहर फतह कयूं। पोइ उन शहर में दाख़िल थियण जो अलाह ताला हुकुम फरमायो त वञी करे उते सब्जियूं खाओ। पोइ ईंदड़ आयतुनि में उनजो तफ़सील सां बयानु बि अचे थो, पर हिननि शहर में दाख़िल थींदे थींदे अल्फाज़नि खे मटायो। इहा हिकिड़ी वॾी नाजाइज़ी, वॾी नाइंसाफ़ी हुई, अल्लाह ताला जे हुक्म जी इनहराफ़ी ऐं नाफ़रमानी हुई, जो जिन अल्फाज़नि में अल्लाह ताला फरमायो उन्हनि अल्फाज़नि खे हिननि ज़ालिमनि मटाए छॾियो। हालांकि हुकुम आहे इहो त जेके दुआऊं, जेके अल्फाज़ क़ुरान हदीस जा बयानु थियल हुजनि, उन्हनि खे अॻिते ॿियनि माण्हुनि ताईं पहुचाइण में बि उहे साॻा ई अल्फाज़ चइबा आहिनि। क़ुरान ऐं हदीस जे अल्फाज़नि खे पंहिंजे तरफ़ खां क़तान मटाइण जी इजाज़त न आहे, क़तान इजाज़त कान्हे का। जे अल्फाज़ पंहिंजे तरफ़ खां चइजनि जिन में माना ऐं मतिलबु मटिजी वञे, पोइ त नाजाइज़ ऐं हराम आहे, जुर्म आहे, ॾोह आहे। पर जेकॾहिं अल्फाज़ मटाइण सां माना ऐं मतिलबु नथो मटिजे त बि इजाज़त कान्हे का, त बि इजाज़त कान्हे का। जीअं रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिकिड़े सहाबी सॻोरे खे फरमायो त जॾहिं राति थिए न त पोइ राति में सुम्हण वक़्तु तूं हीअ दुआ पढ़ी करे सुम्हंदो कर, आमनतु बि किताबिक लज़ी अंज़लत व नबिय्यिक लज़ी अरसलत, इहे अल्फाज़ चई करे सुम्हंदो कर। पोइ उन सहाबीअ सॻोरे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं ई उहे अल्फाज़ दोहराया त आमनतु बि किताबिक लज़ी अंज़लत व रसूलिक लज़ी अरसलत, नबिय्यिक जे जॻह ते रसूलिक जो लफ़्ज़ पढ़ियो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायोसि न, नबीक जो लफ़्ज़ चओ। त ॾिसो लफ़्ज़, हाणे नबी ऐं रसूल जे लफ़्ज़ चवण सां बज़ाहिर माना में को फ़र्क़ु नथो अचे, बेतबार उमूम ऐं ख़ुसूस जे फ़र्क़ु अचे थो। अल्लाह जे रसूल हुनखे फरमायो त न, नबीक जो लफ़्ज़ चओ। त ॾिसो अगरचे माना ऐं मतिलबु ख़ासि तौर ते न बि मटिजे न, त बि अल्फाज़नि खे मटाए पंहिंजे तरफ़ खां ॿिया अल्फाज़ चवण जी इजाज़त न आहे। हा, हिकिड़ी सूरत उलमा मुहद्दिसीन लिखी आहे त क़ुरान हदीस जे आयत जो या हदीस जो ख़ुलासो पंहिंजे अल्फाज़नि में मफ़हूम बयानु करे। अल्लाह ताला क़ुरान पाक जे आयत जे अंदरि फरमायो आहे, उनजो मफ़हूम ई आहे। हदीस पाक में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उनजो मफ़हूम ई आहे। मफ़हूम माण्हू पंहिंजे लफ़्ज़नि में चई सघे थो, उन्हनि अल्फाज़नि खे पढ़े उन्हनि में पंहिंजा रद्दो बदल करे अल्फाज़ मिलाए, नाजाइज़ हराम, इजाज़त कान्हे। पर हिननि ज़ालिमनि इहो ज़ुल्म कयो, तॾहिं अल्लाह तबारक व तआला उनजे मथां इहो आसमान खां ताउन वारो अज़ाब नाज़िल कयो। पोइ इन एतबार सां अल्लाह तबारक व तआला जे हुक्मनि जी हिकिड़ी आहे इताअत। जीअं अल्लाह तबारक व तआला फरमायो वसनज़ीदुल मुहसिनीन, जे हिततुन चवंदा दाख़िल थींदव त पोइ तव्हांजा असां ॾोह बि माफ़ु कंदासीं, अञा कुझु वधाए बि ॾींदासीं नेकोकारनि खे। माना जेको इताअत कंदो उनखे नेकोकार चइबो, जेको नेकोकार चयो उनखे कुझु अञा, सिंधीअ में पुराणे ज़माने में हूंदो हो न त खीर या का शइ तोड़ करे वठिबी माप करे त पोइ रूंग थोरी वधाए ॾींदा, थोरी उटल ॾींदा। अल्लाह जी फरमाए थो मां बि ईअं उटल ॾींदोमांव, वसनज़ीदुल मुहसिनीन, जेके मुंहिंजे हुक्म जो चयो वठंदा चङा थींदा, उनखे ईअं रूंग वधाए ॾींदुसि, उटल ॾींदुसि। पर वरी हेॾां ॿी आयत में जॾहिं उन्हनि नाफ़रमानी कई, अल्लाह ताला उन नाफ़रमानीअ खे बयानु फरमायो त
तो उते फरमाई फ़अंज़लना अलल लज़ीना ज़लमू रिज़्ज़म मिनस समाइ बिमा कानू यफ़सिक़ून। इन्हनि ज़ालिमनि ज़ुल्म कयो, असांजे आयातुनि खे, असांजे अल्फाज़नि खे मटाए पंहिंजे तरफ़ खां ॿिया तब्दील करे पेश कयूं मज़ाहिया तौर ते, मस्ख़रीअ तौर ते, त पोइ असां बि उनजे मथां आसमान खां अज़ाब नाज़िल कयोसीं, छो त नाफ़रमानी कंदा आहिनि। माना मासियत नाफ़रमानीअ जी सज़ा आहे। नेकोकार हुजण जे लाइ अलाह ताला इंसान जो जेको नेकोकारी जो बदिलो रखियो आहे उन में अञा मज़ीद इज़ाफ़ो थो मिले। त इन इहा नाफ़रमानी जे एतबार सां हिकिड़ो शेख सादी रहमतुल्लाह अलैह जो लिखियल मक़ालो यादि थो अचे। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो, ग़ालिबन उन किताब बोस्ता में लिखियो आहे त मां हिकिड़े दफ़े, क्योंकि शेख सादी रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी त सहरान में, बयाबाननि में, बरनि पटनि में घुमंदे गुज़री घणी। पोइ घुमंदे घुमंदे चवे थो त हिकिड़े भेरे दरिया जे किनारे ते हिकिड़े हमराह खे मां ॾिठो, बुज़ुर्ग शख़्स हुजे, नेक पियो लॻे। उन वीचारे खे हिकिड़ो अहिड़ो ज़ख़्म हो, फट हो, जेको हुनजो छुटे न पियो। काफ़ी हुनजो इलाजु कराए चुको हो, पर इलाजु कराए कराए थको हो, हुनजो इलाजु फ़ाइदेमंद साबित न पियो थिए, ज़ख़्म छुटे न पियो। पर शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, जॾहिं बि हुनखे ॾिठो वियो त अलाह जो शुक्र कंदो, अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, हर आलम शुक्र कंदो। माण्हुनि पुछुसि, तूं शुक्र छाजो कंदो आहे? अलाह ताला जे तरफ़ खां अज़ाब में मुब्तला आहिनि, अज़ाब जो शुक्र कंदो आहे छा? मुसीबत में फाथो पियो आहे, शुक्र थो करे? छाजो शुक्र कंदो आहे? मुस्कुराए करे चवणु लॻो, अलाह ताला जे तरफ़ खां मिलियल मुसीबत में फाथल आहियां, मासियत ऐं नाफ़रमानी में त फाथल न आहियां न। केॾा वॾा लफ़्ज़ चई, पोइ नाफ़रमानी में फाथल कोन्हे, हाणे हिन जो शुक्र कंदो। मुसीबत में मुंहिंजे रब जे तरफ़ खां ऐं हिन मुसीबत में फाथल आहियां। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो फ़रमान आहे त इंसान जे मथां जेका बि मुसीबत, आज़माइश, इम्तिहान, तकलीफ़ पहुचंदी आहे, अलाह ताला उन जे बदिले उन बंदे जो अजुर वधाईंदो आहे, उन जा गुनाह माफ़ कंदो आहे। अलाह ताला उनखे उन जे बदिले उन जे ॾोहनि कमनि कोताहिनि खे माफ़ कंदो आहे, धोअंदो आहे। हता की कंहिं मोमिन खे त कंडो बि लॻी थो वञे न, उन जे बदिले बि अलाह ताला उन जे इन इहे तकलीफ़ जे बदिले हिनखे सदको बनाए उन जा गुनाह माफ़ कंदो आहे। त मां अलाह ताला जी तरफ़ खां मुसीबत में मुब्तला ज़रूरु आहियां, पर शुक्र आहे जो गुनाहनि में, मासियत में, नाफ़रमानी में मुब्तला कोन आहियां। त ॾिसो, इहे वॾा लफ़्ज़ आहिनि। अलाह ताला जी नाफ़रमानी हिकु अज़ाब जो सबबु आहे। अलाह ताला जी तरफ़ खां इम्तिहान हुजे, उन इम्तिहान में माण्हू मुश्किल में फासी पवे, इहा बि इंसान जे बर्दाश्त ऐं सहप खां ॻाल्हि घणी आहे। पर पोइ बि कंहिं लिहाज़ खां नाफ़रमानीअ खां मुसीबत अलाह ताला जी तरफ़ खां आहे। इहा मुसीबत जेकॾहिं निजात जो सबबु थी बणिजे त अल्हम्दुलिल्लाह। अलाह तबारक व तआला इन आयतुनि जे ज़रिए इहे शयूं बि ॼण त सेखारे छॾियूं। अलाह पाक तव्हां असांजे वेहण खे, ॿुधण ॿुधाइण खे आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।